मुल्क में नेट मीटरिंग रेगुलेशन्स खां पोइ बिजली जे नंढनि वाइपेदारनि ते बि फिक्स्ड चार्जिस लागू करण जी तजवीज़। नेपरा में बिजली जे नए टैरिफ लाइ पावर डिवीज़न जे दरख़्वास्त ॿुधणी। नए टैरिफ में प्रोटेक्ट ऐं नॉन प्रोटेक्ट वाइपेदारनि लाइ फिक्स चार्जिस लागू करण जी तजवीज़ पेश कई वई। किराए सब्सिडी घटाइण जी बि तजवीज़ुनि मूजिबि प्रोटेक्टेड वाइपेदारनि लाइ माहवार 100 यूनिट इस्तेमाल ते ₹200 ऐं 200 यूनिट इस्तेमाल ते ₹300 फिक्स्ड चार्जिस लागू करण जी सलाह ॾिनी वई। 100 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल कंदड़ नॉन प्रोटेक्टेड वाइपेदारनि ते ₹275 ऐं 200 यूनिट ताईं ₹300 फिक्स्ड चार्जिस तजवीज़। सिंध सरकार पारां नौजवाननि लाइ यूथ कार्ड मुतारिफ़ करण जूं तयारियूं शुरू। रांदियुनि वारे खाते खे तरीक़ेकार जोड़ण जी हिदायत। रांदियुनि ऐं नौजवान जे मामलनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महज जी सदारत हेठि यूथ कार्ड बाबति इजलास। सिंध जे नौजवाननि लाइ यूथ कार्ड मुतारिफ़ कराइण बाबति ब्रीफिंग। सूबाई वज़ीर हिदायत कई त सिंध यूथ कार्ड लाइ अहिड़ो मैकेनिज़म जोड़ियो वञे जंहिंसां सूबे जे नौजवान खे वधि खां वधि फ़ाइदो पहुचे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ख़ासि हिदायतुनि ते हलंदड़ साल जून खां अॻु सिंध यूथ कार्ड मुतारिफ़ करण जो प्लान आहे। यूथ कार्ड ज़रिए नौजवान खे तालीम, हुनर, रोज़गार, स्कॉलरशिप्स ऐं रांदियुनि जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। बलूचिस्तान अकेलो नाहे, असां सभु उन सां गॾु आहियूं। बलूचिस्तान में अमन अमान ऐं इस्तेहकाम पूरे पाकिस्तान जी तरजीह आहे। क़ौम तौरु मुतहद रहूं त को दुश्मन असांजो कुझु बिगाड़े नथो सघे। वक़्तु अची वियो आहे त कारे खे कारो, अछे खे अछो चयो वञे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो FC हेडक्वार्टर्स बलूचिस्तान में ख़िताब। चवणु आहे त जेको पाकिस्तान खे कमज़ोर करे थो उहो बदतरीन दुश्मन आहे। मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीद असांजो सरमायो आहे। सिक्योरिटी फोर्सिस में पाकिस्तान जो अचणु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां पेशावर फेडरल कांस्टेबलेट जे हेडक्वार्टर जो दौरो। FC अस्पताल में इलाज हेठि सिपाही अदनान ऐं इम्तियाज़ जी अयादत। घरू वज़ीर ज़ख़्मी एहलकारनि खे इलाज जूं बहितरीन सहूलियतूं फ़राहम करण जी ख़ातिरी कराई ऐं संदनि बुलंद अज़म ऐं जज़्बे खे बि साराहियो। ॿई एहलकार फितनाल गुब्बारे जो हमिलो नाकाम बणाइण दौरान ज़ख़्मी थिया हुआ। सदर आसिफ अली ज़रदारी जो साइंस में औरतुनि ऐं छोकिरियुनि जे किरदार ते आलमी ॾींहं ते पैगाम। साइंस में पाकिस्तानी औरतुनि जी सलाहियत, अज़म ऐं हौसले खे सदर पारां भेटा पेश। संदसि चवणु आहे त औरतूं साइंस ऐं टेक्नोलॉजी ज़रिए क़ौमी तरक़ी में अलीहदगी किरदार अदा करे रहियूं आहिनि। यूनिवर्सिटीज़ में शागिर्दारनि जो तनासुब 50% खां वधी वियो। पाकिस्तानी औरतूं इंजीनियरिंग, कंप्यूटिंग ऐं बायोटेक्नोलॉजी में तहक़ीक़ जी क़यादत करे रहियूं आहिनि। औरतुनि जे साइंसी अॻिभराई खां सेहत, माहौल ऐं टेक्नोलॉजी में बहितरीन मुमकिन आहे। औरतूं पाकिस्तान जे साइंसी मुस्तक़बिल खे अॻिते वधाए रहियूं आहिनि। ICC T20 वर्ल्ड ग्रुप जा ग्रुप मुक़ाबला जारी। ॾखण अफ्रीका जे अफ़गानिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी। अफ़गानिस्तान टॉस पहिरियां खटे फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। मंझंदि 2:30 वॻे ऑस्ट्रेलिया ऐं आयरलैंड विच में मुक़ाबिलो थींदो। 6:30 वॻे इंग्लैंड ऐं वेस्ट इंडीज़ वहाडो अटकाईंदा। कैनेडा जे सूबे ब्रिटिश कोलंबिया में फायरिंग, 10 ॼणा मारिजी विया, 25 ज़ख़्मी। कैनेडियन पुलिस मूजिबि टेम्पलर रिज जे हिकु हाई स्कूल मां 6 ॼणनि जा लाश मिलिया। टेम्पलर रिज जे हिकु घर मां ॿिए 2 ॼणनि जा लाश। हिकु ॼणे अस्पताल ते दम ॾिनो। मारिजी वियलनि में हमिलो कंदड़ बि शामिल।
अमेरिका ईरान ते दबाव विझण लाइ तेल सां भरियल जहाज़नि खे कब्ज़े में वठण ते गौर करणु शुरू करे छॾियो। अमेरिकी उहिदेदार मूजिबि ईरान ते दबाव विझण लाइ तेल सां भरियल जहाज़नि खे कब्ज़े में वठण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। अमेरिकी अख़्तियारनि खे ईरान जी जवाबी कार्रवाई ऐं आलमी तेल जी मंडियुनि ते असर पवण जो ख़दशो आहे। व्हाइट हाउस इन हिकमत अमली ते वीचार कयो जेका पहिरीं वेनेज़ुएला ख़िलाफ़ इस्तेमाल कई वई हुई। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ॻाल्हियुनि जी नाकामी जी सूरत में ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई लाइ ख़िते में हिकु वधीक सामूंडी बेड़ो मुक़ररु करण जो इशारो ॾेई छॾियो। संसद चवणु आहे त अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु ईंदड़ हफ़्ते थियण जो इम्कानु आहे। ईरान हिन भेरे संजीदगी सां ॻाल्हियूं करे रहियो आहे छाकाणि त उनखे अमेरिकी फ़ौजी ताक़त जो अंदाज़ो थी वियो आहे ऐं उन लाइ मुआहिदो करणु चाहे थो। ईरान सां ॻाल्हियूं नाकाम थियूं त फ़ौजी कार्रवाई जी तयारी लाइ विच ओभर में हिकु ॿियो सामूंडी बेड़ो मोकिले सघिजे थो। मुआहिदो न थियण जी सूरत में अमेरिका खे तमामु सख़्त क़दम खणणा पवंदा। गज़ा में ख़तरनाक तरीन अमेरिकी मना थियल टर्बोबैक बमनि जो इस्तेमाल जो इंकशाफ परॾेही मीडिया मूजिबि अटकल 3000 फ़लस्तीनियुनि जे हवा में ख़तम थी वञण जो इंकशाफ थियो आहे। उन्हनि बमनि फ़लस्तीनियुनि जो नालो निशान न छॾियो। टर्बोबैक जे गर्मी पद 3500 सेंटीग्रेड हूंदो आहे। बम सां फौरी तौर ते जिस्म ख़ाक में तब्दील थी वञे थो। माहिरनि जो चवणु आहे त हीउ जंगी ॾोह आहे। यूरोप ऐं अमेरिका इसराइल खे उहे बम फ़राहम कया। इंसाफ़ जो आलमी निज़ाम ग़ज़ा जे इम्तिहान में नाकाम रहियो। पेंगरियो में मंशात ऐं बदअमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। क़ौम परस्त तंज़ीमनि जे सर ते शहर में कारोबार बंदि रखियो वियो। हड़ताल जे ॾिनल सॾ खां पोइ मुख़्तलिफ़ चौकनि ते पुलिस मुक़ररु। एहलकारनि जो शहर में गश्त। क़ौम परस्त अख़बारनि जो चवणु आहे त मंशात फ़रोशन ऐं बदअमनी ख़िलाफ़ ॾिनल पुरअमन शटरबंद हड़ताल खे नाकाम बणाइण लाइ पुलिस ज़बरदस्ती कारोबार खोलराए छॾियो आहे।